सिंध तरक्की पसंद पार्टी के वाइस चेयरमैन जाम अब्दुल फताह समेजो के मियां शफीक अहमद पारां मिलियल मुबैना धमकिन खिलाफ सिंध तरक्की पसंद पार्टी जैकबाद पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज कंदे अब्दुल सत्तार जागीरानी, मीर हारून रशीद सुमरो, निज़ाम मस्तोई, अब्दुल गफूर थईम, अब्दुल नबी मगसी, मोहम्मद उमर सोलंगी, आदिम सरकी, साहिब खान चांडियो ऐं ॿियनि अॻवाननि खिताब कंदे चयो त मियां शफीक मुबैना गुंडागर्दी पंहिंजे हारिन कमदारनि ते ॾेखारे। जाम अब्दुल फताह समेजो अकेलो नाहे जो मियां शफीक खेसि धमकियूं ॾेई रहियो आहे। हुननि एसएसपी घोटकी डॉक्टर फरहुल अंजार खां मुतालबो कयो त मियां शफीक ते केस दाख़िल करे खेसि गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत में समूरी सिंध में एहतजाजी दायरो वधायो वेंदो। अब्दुल गफूर जतोई, काश न्यूज़, जैकबाद।